बड़ी तकलीफ है। बोरी बंद लाशें, बोरी बोरी बोरी। कभी देखी है बोरी? देख पाओगे? सह पाओगे? सह भी नहीं पाओगे। सिंध जे मुक़दस ऐवान जो तक़दुस ही को पहिरियों भेरो पामाल नाहे थियो। सिंध बजेट में विफ़ाक़ सूदो मुल्क जे ॿियनि इलाइक़नि जी रक़म रखण खां पोइ उन मौज़ूअ ते लटो रखण लाइ मुतहिदा मेंबरनि खे पाण ई सिंध विराइण जो मौज़ू ॾेई हिक नई सियासी चालबाज़ी शुरू कई वई आहे। एमकेएम जे मथां बोरी बंद लाश ॾियण सूदो ॿिया संगीन इल्ज़ाम मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लॻंदा रहनि था ऐं उहे इल्ज़ाम को ॿियो न ख़ुदि पीपीए वारा ई लॻाए रहिया आहिनि। उते सवाल इहो पैदा थी रहियो आहे त जिन ॾींहनि में कराची में बोरी बंद 100 लाश मिलंदा हुआ तिन ॾींहनि में कंहिंजी हुक्मरानी हूंदी हुई। जंहिं वक़्तु कराची में उहा टारगेट किलिंग थींदी हुई तंहिं वक़्तु त मुतहिदा सिंध में हुकूमत जी इतादी जमायत हूंदी हुई। जॾहिं सरकार उन क़त्लेआम ते थोरी बि चुरपुर कंदी हुई त एमकेएम कंहिं इक़्तिदार मां धार थियण जी धमकी ॾींदी हुई, जंहिंखां पोइ वरी पीपीए मथां ॼण त थधो पाणी हारजी वेंदो हो। तंहिं वक़्त जो वॾो वज़ीर मुराद अली शाह उन बोरी बंद लाशनि ते लटो रखण लाइ फरमाईंदो हो त कराची वॾी आबादी वारो शहर आहे जिते माण्हू प्लाटनि जे तकरारनि खां वेंदे ॿियनि ज़ाती दुश्मननि में क़त्ल थी रहिया आहिनि। एॾे वॾे शहर में 100 माण्हुनि जो क़त्ल को वॾो अंग नाहे। अॼु उहा पार्टी बजेट जे मौज़ूअ खे दफ़नाइण लाइ उहो बहस छेड़े रही आहे त कराची खे बोरी बंद लाश मिलिया। मोट में एमकेएम जे मेंबर फरहान अंसारीअ बोरी बंद लाशनि जी धमकी ॾिनी आहे ऐं चयो आहे त रुगो बोरी बंद लाशनि जो ज़िक्र कंदा आहियो, कॾहिं बोरी ॾिठी अथव? छा बोरी ॾिसी सघंदो? उहा बोरी सही बि न सघंदा। जंहिंखां पोइ घरू वज़ीर ज़िया लंजार चयो त एमपीए अणसिधी तरह ऐवान खे बोरी बंद लाशनि जी धमकी ॾिनी आहे। हीअ ख़तरनाक ॻाल्हि आहे। मां जांच जो हुकुम ॾेई रहियो आहियां। ऐवान अंदरि घरू वज़ीर जो नोटिस वठण खां अॻु त स्पीकर उन मामले जो नोटिस वठणु खपंदो हो, पर जॾहिं मुल्क जे कानून में धमकियूं ॾियण बि दोह आहे ऐं उन जी सज़ा बि मुक़ररु आहे त पोइ एॾे वॾे ऐवान में मीडिया ते धमकियूं नशर थियण बावजूदि जांच छाजी थींदी? जॾहिं हिकु अॻूणे घरू वज़ीर जे घर ॿाहिरां फायरिंग जो केस दाख़िल करे जवाबदारनि खे जेल भेड़ो करे सघिजे थो त पूरे ऐवान खे मोतमार धमकियूं ॾींदड़नि खे छा गिरफ़्तार करे केस दाख़िल नथो करे सघिजे? ही हिकु वक़्ती लफ़्ज़नि जी तय थियल जंग आहे। न जांच थींदी, न केस दाख़िल थींदो, न सज़ा ईंदी। बस बजेट जे मौज़ूअ खे दफ़नाइण में ही गॾिजी सॼी कामयाबी माणे चुका आहिनि ऐं अवाम ऐवान जो तमाशो ॾिसी ताड़ियूं वॼाईंदी ऐं हर भेरे जियां हिन भेरे पोइते रहिजी वेंदो।